नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे ಛಾಛರೋ मां खबर ॾींदा हलूं त ಛಾಛರೋ जे मेन शहर मुबारक रिंद में अवामी न्यूज़ तरफान सिंधी एकता ॾियारे जे हवाले सां सिंध मुंहिंजी माउ जे عنوان ते मच कचहरी जो प्रोग्राम कोठायो वियो, जंहिंमें शाइरनि, लेखकनि, फनकारनि, अदीबनि शिरकत कई। इन हवाले सां वधीक ॿुधाए रहियो आहे ಛಾಛರೋ मां अवामी न्यूज़ जी रिपोर्टर अब्दुल बासिर रिंद पंहिंजी इन रिपोर्ट में। सिंध मुंहिंजी माउ जे नाले ते असीं अवामी चैनल जा तमामु थोरात आहियूं जो एतिरो टाइम पंहिंजो क़ीमती वक़्तु सीड़ाई असांजा गॾाया, असांजी शाइरी पेश कई। नौजवान शाइर आया ऐं ॻोठ जा जेके बि वॾेरा हुआ, के टीचर ऐं इलाज जा ऐं बासत रिंद अवामी चैनल जा असीं थोरात आहियूं। अवामी न्यूज़ चैनल जा लख थोरा, जंहिंजे तरफ़ां ॻोठ मुबारक रिंद में एकता ॾिहाड़ो मल्हायो वियो, जंहिंमें नौजवान शाइरनि पंहिंजी शाइरी पेश कई। नौजवान फ़नकारनि, हिते जे लोकल फ़नकारनि खे मौक़ो मिलियो स्टेज ते अचण जो। नौजवाननि पंहिंजे ख़्यालनि जा इज़हार कया ऐं अवामी न्यूज़ जे तरफ़ां सिंध मुंहिंजी अम्मा जे عنوان सिरे हेठि अॼु जेको ॾिहाड़ो मल्हायो वियो, इहो तमामु बहितरीनु हुयो, ईद जे समा वांगुरु हुयो, जंहिंजे लाइ असां अवामी न्यूज़ चैनल जा तमामु थोरात आहियूं। अवामी न्यूज़ चैनल जा थोरात आहियूं, जंहिं पंहिंजी सिंध धरती जे عنوان सां हिकिड़ी सिनेमा कोठायो, जेको सिंध एकता जे ॾिहाड़े सां हिते कठो थर पब्लिक लाइब्रेरी जे तरफ़ां मल्हायो वियो ऐं उन में नौजवान अदीबनि, सहाफ़ियनि, समाजी अॻुवाणनि ऐं वॾे तइदाद में नौजवान शिरकत कई, जिन जा असीं तमामु थोरात आहियूं। ऐं असां जहिड़े अॿोझ शाइरनि खे बि उन्हनि शाइरी पेश करण जो मौक़ो ॾिनो, इहे बि असीं वॾा थोरात आहियूं। ऐं ख़ासि करे असां इन हवाले सां चवंदासीं त हीअ जेका असांजी अवामी न्यूज़ चैनल हिन इनशाला असांजी थर कठो पब्लिक लाइब्रेरी वटि अवामी न्यूज़ चैनल जा जेकी सहाफ़ी नुमाइंदा असां वटि हली आया ऐं जेकी असांजी मच कचहरी ते अची वेठा ऐं असां सां 3 कलाक मुसलसल जिन कचहरी कई कठो थर पब्लिक लाइब्रेरी में, उन्हनि जा असीं तमामु थोरात आहियूं जो अॼु उन्हनि असांखे हिन कठो थर पब्लिक लाइब्रेरी जे तरफ़ां असांखे वॾी जेको सो हिकु ख़ुशी ऐं मुसरत जेको सो मुहैया कई, जेके असां वटि हली आया ऐं 3 कलाक हुननि मुसलसल जेको सो बीही पंहिंजो प्रोग्राम अवामी न्यूज़ चैनल ताईं असांजो पहुचायो, उन लाइ असीं तमामु शुक्रगुज़ार आहियूं। हुन जनम लाइ वचन थो कयां, हिन जनम लाइ वचन थो कयां, मां जिथे बि हुजां सिंध तुंहिंजो थियां। हुन जनम लाइ रहे सदा सिंधू जी झोली, मारू अड़न जी मिठड़ी बोल, गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा नारा नारा। ही सिंध जी सिंध वारा जियन, सिंधी अजरक टोपी वारा जियन, सिंध जी सिंध वारा जियन, सिंधी अजरक टोपी वारा जियन। रहे सदा सिंधूअ जी झोली, मारू अड़न जी मिठड़ी बोल, गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा नारा नारा। ही सिंध जी सिंध वारा जियन, सिंधी टोपी अजरक वारा जियन। जी नाज़रीन, ही मुबारक शहर में जेको प्रोग्राम रखियो वियो, इन हवाले सां तव्हां फ़नकारनि जूं, अदीब ऐं शाइरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु हो त असां इलाही शुक्रगुज़ार आहियूं अवामी न्यूज़ जा, जेको सिंध मुंहिंजी माउ जे عنوان सां हीउ जेको प्रोग्राम रखियो वियो हो ऐं असां इन मां सभु कुझु सिखिया आहियूं ऐं इनशाला कोशिशि कंदासीं त अॻिते कुझु सिखूं। ऐं उन खां अलावा जेके हिते शाइर हुआ ऐं फ़नकार हुआ ऐं उन्हनि जूं बि वॾियूं महिरबानियूं जिन्हनि अवामी न्यूज़ के टाइम ॾिनो। अब्दुल बासिर, अवामी न्यूज़, ಛಾಛರೋ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।